मुरीद शाख वेझो पंजाब के नवाज़ाबाद थाने की हद में नामालूम हथियारबंदन की फायरिंग में नौजवान क़त्ल थी वियो। फोती नौजवान की सुञाणप ईदन दस्ती के नाले से थी। इतला ते मकामी थाने की पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वारसन चयो त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे। नौजवान के हथियारबंद घर में दाख़िल थी क़त्ल करे फरार थी विया। पुलिस मूजिब वाक़े की जांच जारी है। सिंधु दरिया में चाड़ खां पोइ थारू शाह के कच्चे वारे इलाइक़े दरबेलो जा केतराई ॻोठ पानी हेठ अची विया, जॾहिं त 4 खां वधीक ज़मींदारी बंद टुटण सबब केतराई ॻोठाणा लथपलाण करे रहिया आहिनि। हज़ारे एकड़ तैयार फसल पानी हेठ अचण सबब ॻोठाणनि जो चवणु आहे त पंहिंजी मदद पाण करे पके तरफ़ मुंतकिल थी रहिया आहियूं, जॾहिं त इंतज़ामिया पारां हिन वक़्त ताईं का बि मदद नाहे कई वई। हुकूमत तरफ़ां साॻी सुस्ती बरक़रार रही त महाबोध अचण जा ख़दशा वधी वेंदा। कानपुर मेयर के तालका अस्पताल में शेख हमदान बिन मोहम्मद में सेशन जज घोटकी पारां छापो हयो वियो। अस्पताल में मुक़रर 7 डॉक्टरनि मां 6 डॉक्टर गैर हाज़िर हुजण ते सेशन जज कावड़ जो इज़हार कयो, जॾहिं त अस्पताल में साफ़ सफ़ाई की सूरत हाल नाकारा ऐं गंदगी वारी हुजण सां गॾु अस्पताल की मरम्मती कम लाइ पैसा मंजूर थियण बावजूद मरम्मती कम न थियण ते ठेकेदार खिलाफ नोटिस वठंदे गैर हाज़िर MS समेत डॉक्टरनि के सुभाणे ज़ाती हैसियत में अदालत तलब करे वरितो। मोरो के फर्स्ट सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट मदद अली खोसो की अदालत 2 जवाबदारन के शराब रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार सलीम रिंद ऐं शहबाज कोराई के 15-15 महीना कैद की सज़ा ॿुधाए छॾी। सिंधु दरिया में ॿोॾ जो अलर्ट जारी थियण बावजूद मटियारी ज़िले इंतज़ामिया अगोड़ निंड सुतल है। दरिया के पानी में चाड़ ऐं तेज़ वेकरन सबब मटियारी ज़िले जा केतराई कच्चे वारा ॻोठ ऐं इलाइक़ा समेत हज़ारे एकड़ तैयार फसल पानी हेठ अची वियो। आपाशी हेल्थ ऐं लाइव स्टॉक खाते पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ के भी कदम नाहिन खया विया।